प्रोग्राम वस्ती वस्ती वाहन वाहन में आवां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां मोहम्मद हाशिम ॾेथो जी वस्तीअ में पहुता आहियूं। हाजी मोहम्मद हाशिम ॾेथो जी वस्ती मांझंद शहर खां ओलह तरफ़ 7 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे, जॾहिं त ॼामशोरो खां उत्तर तरफ़ 60 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। नाज़रीन, हीअ तमामु वॾी वस्ती आहे, 100 खां मथे घर हिन वस्ती में मौजूदु आहिनि ऐं हीअ वस्ती ज़िंदगी जे बुनियादी ज़रूरतुनि खां महरूम आहे। हिते डिस्पेंसरी के ॾहाका अॻु ठही पर अॼु ताईं उहा फंक्शनल न थी सघी। नतीजे में अवामी टैक्स जा लखें रुपया उहे ज़ाया थिया पर हितां जे माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं न मिली सघियूं। पीअण जो पाणी हितां जे माण्हुनि जो तमामु वॾो मसइलो आहे। जर जो पाणी जिते हिते खारो आहे ऐं जाबलू इलाइक़ो आहे ऐं जर तमामु घणो हेठि आहे, उहो खारो आहे। नतीजे में ही पासे वारे ॻोठ मां उते वाटर सप्लाई जी स्कीम आहे, उतां खां पाणी आणनि था पर ख़ुदि उहा स्कीम बि फंक्शनल कोन्हे का। महीने ॿिए को पाणी उन में छॾनि था, न त ही माण्हू पीअण जे पाणी जे लाइ बि तमामु घणो परेशान आहिनि। हिन बस्तीअ जे माण्हुनि जो गुज़र सफ़र मज़दूरी ते आहे। हिन ॻोठ जा अक्सर पढ़ियल लिखियल नौजवान, कंहिं BA कई आहे, कंहिं इंटर कई आहे, को MA बि आहे, उहे कराची में माल जे वाड़नि ते कमाइनि था। नाज़रीन, सिंध जे वस्तियुनि कॾहिं बि इहो न सोचियो हुयो त उन जा पढ़िया लिखिया माण्हू बि वञी मज़दूरियूं कंदा। जेतोणीकि मज़दूरी करणु को ऐब कोन्हे, को गुनाह कोन्हे को, पर एॾी वॾी तइलीम हासिलु करण खां पोइ उन्हनि जे लाइ रोज़गार जा ज़रिया पैदा न करणु हुकूमत जी वॾे में वॾी नाअहली आहे। ऐं जमहूरी हुकूमत जंहिंखे हाणे 13 साल मुकमिल थी चुका आहिनि, पर उन 13 सालनि में उन जमहूरी हुकूमत सिंध जे वस्तियुनि जे लाइ कुझु न कयो आहे ऐं सिंध जूं वस्तियूं अॼु बि बर्बादियुनि जे कंधनि ते आहिनि। पीअण जो मिठो पाणी न आहे, रोज़गार न आहे, ॿिनि वक़्तनि जो जियापे जे लाइ मानी कोन्हे का, ऐं कई ॿिया मसइला आहिनि, अमन अमान जा मसइला आहिनि, गुरबत आहे। नाज़रीन, अचो त पाण ॾेथनि जी हिन वस्तीअ जे माण्हुनि सां गुफ़्तगू करियूं था, उन्हनि खां पुछूं था त हू पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारनि था। कहिड़ा हाल थी अदा? साईं दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कहिड़ा हाल आहिनि? पहिरीं सभ खां पहिरीं त मां तव्हांखे हिते अचण जी भलीकार चवंदो आहियां। अस्सलामु अलैकुम। वॾी महिरबानी। वालेकुम सलाम। अवां छा कंदा आहियो? मां पुलिस में आहियां। पुलिस में आहियो जी? मतिलबु मुल्क जे अमन अमान खे संभालियो। बहितर तव्हांजे लाइ असां जेका थींदी आहे सहूलियत या मुयसरु तव्हांखे कंदा आहियूं। तव्हांजी सिक्योरिटी कंदा आहियूं, तव्हांजे जान माल जी हिफ़ाज़त कंदा आहियूं। असांजो इहो ई पेशो आहे। औलादड़ो घणो? माशाअल्लाह 3 ॿार आहिनि। पुटड़ा घणा? 2 पुट, हिकिड़ी नियाणी। पढ़ाया अथव? हैसियत सारू। केतिरो पढ़ायो अथव? हिकिड़ो इंटर में फर्स्ट ईयर में, ऐं ॿियो जेको सो कोन पढ़ियो असांजे ॿाहिरि रहण जे करे जी। गैर मौजूद जी वरी नोयत बेड़ी आहे जो कॾहिं किथे कॾहिं किथे। हा हा। अच्छा, पोइ हाणे जेको फर्स्ट ईयर जंहिं कई आहे जी, उनखे यूनिवर्सिटी ते पढ़ाइण जो इंशाअल्लाह इरादो त आहे। वसाइल घटि आहे, उन जे बावजूदि कोशिशि कंदासीं त उनखे ॾुखियो सुखियो बचिड़ो यूनिवर्सिटी ताईं पढ़ी पवे त भलो आहे। इहा त हाणे वॾी असांजी कोशिशि आहे, अलाह कंदो कामयाबु। हाणे इहे थिया तुंहिंजा हाल हवाल जी। ॻोठ जा हाल हवाल ॾे। ॻोठ में ॾाढा मसइला आहिनि। साईं, ॻोठ जा बिल्कुलु तमामु घणा मसइला आहिनि। 4 असांजा वॾा मसइला आहिनि। हिकु त असांजूं ज़मीनूं गैर आबाद आहिनि, उन्हनि खे आबाद करण जे लाइ पाणी खपे। ॿियो असांजो मसइलो रोड जो आहे। भाॻो टुटो पियो आहे। जेको कोयलो निकिरे थो अरबे खरबे जो आहे। इहो ख़बर न आहे त किथे थो वञे, इन्हनि जो केरु थो धणी साईं आहे। असांखे इन मां को बि फ़ाइदो न आहे असांजे ॻोठ खे। नंबर 3 त असांजो हीउ जेको रस्तो आहे, जेॾी महिल ॿाराणी जी बरसाति पवंदी आहे, पाणी ईंदो आहे त तक़रीबन 40 खां 50 फुट पाणी बीहे थो, ऐं असांखे अचु वञ में शहर सां अचु वञण में तकलीफ़ थी थिए। ऐं उन जे लाइ का पुल वग़ैरह मिली वञे ऐं रस्तो असांखे कंप्लीट मिले त थोरा त थींदासीं वस सवारनि जा। हा, इहे तव्हांजा 4 नुक़्ता अहम आहिनि, बुनियादी आहिनि। पर हाणे ॻोठ में नियाणियुनि जो स्कूल आहे? न, बिल्कुलु न आहे।
प्राइमरी स्कूल असां वटि आहे इहो मिडल स्कूल असांखे खपे हिते मिडिल स्कूल जी ज़रूरत बिल्कुलु आहे प्राइमरी स्कूल में मास्टर घणा आहिनि हिकिड़ो मास्तर आहे ऐं ॿार तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 100 खां बि मथे हूंदा हाणे इहो हिकिड़ो उस्ताद पढ़ाए कीअं सघंदो हूंदो बसि पोइ या तव्हांखे पाण ई ख़बर आहे त हू कीअं वीचारो पढ़ाईंदो हूंदो भला का डिस्पेंसरी नंढी अस्पताल का उहा आहे पर जीअं ठही आहे उन वक़्त खां वठी यकी बंदि आहे को उन में डॉक्टर वग़ैरह कोन्हे माना बिल्डिंग ठाहे बिल्डिंग ठही पई आहे ॾेखारण जे लाइ त बाबा असां ॾिसी आया आहियूं त उहा बि माना ख़तमु लॻी पई आहे पुराणी थी वई आहे बसि पोइ तव्हां ॾिठी आहे त बसि इहा ई जेका ॾेई विया आहिनि डॉक्टर कोन डॉक्टर कोन्हे अॼु ॾींहं ताईं घटियूं पकियूं बि कोन निकिरियूं 2 घटियूं पकियूं पियूं ॾिसजनि बाक़ी ॿियूं त इहे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 15 या 20 साल थींदा इहे 2 घटियूं पकियूं थियूं आहिनि सो बि मुंहिंजे ख़्याल में त यूनियन काउंसिल जे तरफ़ां लाखा नाज़मी दौरो नाज़मी उन खां पोइ असांखे गवर्नमेंट मां त को बि फ़ाइदो कोन्हे जेको असांखे घटियूं पकियूं करे ॾे या असांजो ड्रेनेज सिस्टम सही थिए नथा ॾियनि गुज़र सफ़र ॻोठ जो छा थी गुज़र सफ़र मज़दूरी आहे असांजा हितां जा माण्हू जेके आहिनि उहे वीचारा वञनि था हितां खां कराची उते वाड़नि ते मज़दूरी कंदा आहिनि ॾुआई कंदा आहिनि उन ते असांजो गुज़र सफ़र आहे ॿियो को असांजो वसीलो कोन्हे पाणी वग़ैरह असां वटि ॿारहां बरसाति वसे थी त असांजूं ज़मीनूं आबाद थियनि थियूं सो बि ख़र्च में पूरियूं आहिनि बोसी पाणी त आहे शाख त आहे ई कोन ऐं शाख जे करे असांखे हिते मिली वञे त उहो असांजे लाइ फ़ाइदो थींदो शाख हिकिड़ी आहे त सही पर पाणी कोन्हे उन में न शाख ऐं ॿी बि हितां कढी अथनि पर उहा जीअं निकिती आहे अॼु ॾींहं ताईं उन वटि चवंदा हू त चवंदा असां वटि हिन जो फालाट अलाए छा चवंदा आहिनि उहो कोन्हे सामान पूरो कोन्हे उन करे शाख हली न सघी आहे हाणे तूं नौकिरी बि करीं थो ज़माने में उथियो वेठो आहीं जी वोट बि ॾियूं था ऐं मसइला बि हल नथा थियनि त पोइ आख़िर कयूं छा बसि अलाह जे दर हथ खणी ॿाॾायूं था त असांजो को मसइलो तूं हल कर पियो हिननि मां त का बि उमेदु कान्हे नाज़रीन हाजी मोहम्मद हाशिम ॾेथो जी वस्ती यूनियन काउंसिल शाह अवेस करनी तालके मांझंद ऐं ज़िले जामशोरे में अचे थी मांझंद शहर खां 7-8 किलोमीटर ओलह तरफ़ सफ़र कबो त अची हाजी मोहम्मद हाशिम ॾेथो जी वस्ती में पहुचबो नाज़रीन हिन वस्तीअ में 100 खां मथे घर आहिनि जॾहिं त आबादी बि हिन जी 1000 खां 1500 जे विच में ॿुधाई वञे थी हिन वस्तीअ में ख़ासि केली पीरज़ादा ऐं ॾेथा बिरादरियुनि जा माण्हू रहनि था ऐं क़दीम दौर खां हिकु घर मंगण हारनि जो बि हिते आहे साईं दुआउनि अलाह जा एहसान तव्हां कुझु चओ ॿियो ख़ैरु अलाह जा एहसान बसि अलाह जो शुक्र आहे टाइम पास थिए ऐं पाण साईं NPIW मुलाज़िमा लोअर स्टाफ 4 ॾींहं सूमर खां वठी को कराची आयासीं सिंध असेंबली जे गेट ते को बि असांजो चूंडियल निमाईंदो जेके असांजा भाउरनि MP MN सिंध असेंबली साईं गुलाम कादर चांडियो साहिबु आयो ने ख़ातिरी कराई दफ़ा तव्हांजो मसइलो हल करायूं था जीअं वियो वरी न वरियो ठीकु आहे साईं उन खां पोइ वरी कल्ह साईं आयो इम्तियाज़ शेख उन ख़ातिरी कराई त इनशाला असां तव्हांजो मसइलो 2-4 ॾींहंनि जे अंदरि हल कराईंदासीं ईद ताईं न त ईद खां पोइ इनशाला उन में कुझु उमेदूं आहिनि ॿियूं आहिनि अलाह में ऐं हिकिड़ो ई आहे साईं जी जी न पीउ वफ़ात करे वियो जी जी शादी थियल आहे 3 ॿार आहिनि साईं नंढा आहिनि अञा शादी बांदे वेझर में 2 सालनि में कई हाँ 5-6 साल थी विया 5-6 साल थिया आहिनि हाणे इहे त थिया तुंहिंजा किसा ॻोठ जी छा सूरत हाल आहे असां त ॿुधो आहे त का सहूलियत कान्हे का ॻोठ साईं मेन शइ असांजो रोड रस्तो ऐं पाणी
बुनियादी सहूलियत माना मेन शइ असांजो पाणी पाणी असांजो अचे थो तक़रीबन 8-10 किलोमीटर परे खां सो बि खारो पाणी आहे ऐं उन में 2-3 चकर सर्वे करे आहिनि जेके पाणीअ वारा हूंदा आहिनि त उहे चवंदा हीअ जीवड़ा आहिनि हिन पाणीअ में हिन मां अक्सर करे चमड़ीअ जी बीमारी TB कैंसर पर काफ़ी सारियूं माना इलाही बीमारियूं ज़ाहिर थियनि थियूं उहो असीं माना न हुअण जे करे उहो पाणी पीऊं था। नाज़रीन नसीर ॾेथे जी गुफ़्तगू ॿुधी नसीर बुनियादी नुक़्तनि ते ॻाल्हायो आहे। हिन चयो त जॾहिं अचनि था असां सिंधी माण्हुनि जो कल्चर आहे त जेकॾहिं को असां वटि हली अचे त असीं उनजी इज़त करियूं ऐं हीअ इज़त कनि था। जॾहिं हितां जा असेंबली मेंबर उमेदवार जॾहिं हिन वटि वोटनि जे लाइ अचनि था त हीअ टुक जूं रलियूं विछाए पाण उहो बेकार पाणी जेको जरासीमनि वारो पाणी आहे उहो पीअनि था पर हुननि जे लाइ मिनरल वाटर जूं बोतलूं वठी अचनि था। इलेक्शन थिए थी ठप्पा लॻनि था एजेंट वेहनि था ऐं असांजा उमेदवार कामयाबु थियनि था पंजनि बंगुलनि ते पहुचनि था ऐं पोइ जॾहिं असांजी वस्तियुनि जा माण्हू जिन हुननि खे वोट ॾेई आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे जिन खे हुननि कानून ठाहिण जा अख़्तियार न आहिनि उहे जॾहिं उन्हनि जे बंगुलनि ते पहुचनि था त सरदार साहिबु ऐं भोतार साहिबु बंगुले ते हूंदे बि नथो हुजे। सरदार साहिबु या त आरामी थो हुजे या त हू इस्लामाबाद मीटिंग में वियल थो हुजे या त हू कराची मीटिंग में वियल थो हुजे ऐं जॾहिं वोटनि जो दौरु थो अचे त हिननि माण्हुनि खे ॿिटा भाकुर पाए मथे ते हथु रखे हिननि खां वोट वरिता वञनि था। सिंध जेका महिमान नवाज़ आहे उन जी सादगी सिंध खे ग़ुर्बत जी लकीर खां बि हेठि वञी पहुचायो आहे। उहा सिंध जंहिंजे चपे चपे तां कुदरती वसीला निकिरनि था गैस निकिरे थो पेट्रोल निकिरे थो कोयलो निकिरे थो क़ीमती पथर निकिरे थो ऐं ॿिया अलाए कहिड़ा कहिड़ा वसीला उहे निकिरनि था पर उन्हनि जा माण्हू पीअण जे मिठे पाणी खां महरूम आहिनि। ही माण्हू दाहूं कनि था त शाख में पाणी छॾियो हिननि खे पाणी नथो मिले ऐं इंतज़ारु कनि था ऐं आसमान तरफ़ ॾिसनि था। जॾहिं को बादल जॾहिं को झुड़ आसमान ते अचे थो त ही उमेदूं जोड़े वेहनि था त अॼु बारिश पवंदी त असीं को न को फ़सुलु पोखींदासीं। ही उहा ज़िंदगी नाज़रीन गुज़ारनि था। ही सिंध सां अज़ाब जेको शुरू थियो आहे इहो मुल्क ठहण खां बि अॻु जो सिलसिलो आहे। अंग्रेज़ दौर में बि भोतारनि जे हवाले जेका सिंध कई वई हुई उहा सिंध अॼु ताईं भोतारनि जे हवाले आहे ऐं लोड़े रही आहे। नाज़रीन हिननि खे जॾहिं स्कूल मिलंदो त हिननि जूं सवे न्याणियूं पढ़ी पवंदियूं। न्याणी पढ़ी समूरो घरु पढ़ियो छाकाणि त कंहिं बि घर में जेकॾहिं का न्याणी पढ़ियल आहे त उहो सॼो घरु जन्नत मिसल आहे। उन घर में हर माण्हू बाशऊर पैदा थिए थो ऐं हर माण्हू बाशऊर हुजे थो। तंहिं करे हिन कैमरा जी अखि वसीले हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे इहा गुज़ारिश थी कजे त इहो ठॻियुनि वारो सिलसिलो डिघो अरसो न हलंदो। हिननि माण्हुनि जे मथे ते हथु रखो हिननि माण्हुनि जा बुनियादी मसइला हल कयो हिननि माण्हुनि खे पीअण जो मिठो पाणी ॾियो। नाज़रीन वक़्तु थियो आहे नंढड़ी साहे जो मूंसां गॾु रहिजो। साईअ खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में भलीकार अचो त पाण मोहम्मद हाशिम ॾेथो जी वस्तीअ जो समाजी जाइज़ो वठो। फोटाखाना ख़ुशि दुआ है तव्हां ख़ुशि ॿियो ख़ैर अलाह जा असां बचड़ा बचड़ा ख़ुशि सभु ख़ुशि आहिनि क्या अञा जोप लॻो पियो ई हा हा उमिरि त वॾी अथई ॾंदड़ा बि भॼी पिया आहिनि पर जोप लॻो पियो हा इहे सभु ॻाल्हियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। हओ भला कहिड़ो कमकार कई जवानी में को जवानी में वाड़े ते कमाईंदो अथई होटलुनि ते कमायोसीं वाड़े ते कमायोसीं। हा वाड़े ते ॾुहाई कंदो हुई ॾुहाई कंदा किथे कराची जा कराची पघार घणो मिलंदो हुई पघार मिलंदो 2300 रुपया 2300 हा पोइ मानी खाराईंदा हुई मानी पंहिंजी खाईंदा हुआसीं मानी बि पंहिंजी ऐं पघार 2300 पोइ हुन मां गुज़र सफ़र कीअं थींदो बसि गुज़र सफ़र ईअं थींदो 2000 रुपया घर मोकिलिया 300 रुपया थी खाईंदासीं का वरी हुते मज़ूरी मिली वई ॿी का या आई गाॾी का सेठनि जे वाड़े ते
साईं कंहिं का न का इहे हालात थी उन मां गुज़र कंदासीं पंहिंजो हुते बाक़ी हिते घर 2000 रुपया त पका मोकिलींदा बचड़ा नंढड़ा हूंदा हुआ उनखे बि त खपंदो बराबरि बराबरि बचड़ा घणा अथई 5 पुट घणा न्याणियूं घणियूं 5 ई पुट आहिनि शुक्र आहे 5 पुट आहिनि हा न्याणियूं बि रहमत आहिनि रहमत। ऐं पुटनि खे पढ़ायो अथई हा साईं ॿिनि खे पढ़ायो अथऊं केसि ताईं 12 ताईं 12 दर्जा पढ़ाया हा शाबस ताईं मज़दूर थी करे 12 दर्जे ताईं पढ़ायो अथई पुटनि खे हा इहा वॾी ॻाल्हि आहे हा साईं अॻिते कोन पढ़ाई न छो अॻिते गुंजाइश कान्हे का गुंजाइश कान्हे गुरबत आहे ॻोठ में कहिड़ा मसइला आहिनि ॻोठ में साईं पाणी कोन्हे को सुई गैस कोन्हे को साईं पंहिंजो रोड कोन्हे को सभु मसइला इहे आहिनि न्याणियुनि जो स्कूल बि त कोन्हे इहे सभु मसइला आहिनि न न्याणी जो स्कूल कोन्हे जे स्कूल असांजे ॻोठ मां आहे जे अस्पताल पाए त हुन में डॉक्टर कोन्हे को अस्पताल त बंदि पई आहे मां डॉक्टर कोन्हे कोन हाणे जे असांखे राति जो 12 बजे हितां खां पेट में सूरु पवे त असीं जॾहिं मां 100 जे जॻह ते 500 रुपया किरायो भरे मांझंदे वञूं मंझंदि वारी अस्पताल जो बि हाल कोन्हे उहो कोन्हे माना 500 रुपया ॿिया भरे उते वञूं उते उहे चवंदा बाबा हाणे डॉक्टर आहिनि कोन के हाणे हिनखे हैदराबाद खणाए 100 रुपए जे जॻह ते वरी 5000 ॿिया गाॾीअ करे वञी हैदराबाद खणाए वञी कमायूं 2500 25 ते कमायूं ऐं ख़र्चु 50,000 किथां कंदा वोट त ॾींदा हूंदो न वोट त ॾियूं था पोइ उहे तव्हांजे लाइ छा छा कनि उहे बसि हा बाबा सभु कुझु कंदासीं सभु हा जी बुख कुझु कान्हे हा जी बुख कान्हे अदा मोहम्मद सुमर ख़ुशि चङो भलो अल्हम्दुलिल्लाह ॿियो सभु ख़ैरु ख़ुशि आहियो तव्हां ठीकु आहीं दुआ आहे बचड़ा घणा आहिनि बचड़ा 4 पुटड़ा आहिनि 2 पुटड़ा आहिनि 2 न्याणियूं आहिनि पढ़ाया अथई हिकिड़ो 6 ॿियो पढ़े शुक्र आहे ॿिया नंढा आहिनि हा न्याणी बि हिकिड़ो पहिरीं दर्जो बि पढ़े शुक्र आहे छोकिरनि वारे स्कूल में हा तूं छा करीं ऐं ड्रेसर आहे ड्रेसर आहीं जी हा ॾाढो भलो कमु पंहिंजो पूरो करीं थो हा डिस्ट्रिक्ट घणो गुज़र सफ़र थिए बसि मिलंदा 30-32 हज़ार मिलंदो पघार 30-32 जी हा हुन मां गुज़र थियो वञे बसि गुज़र मिड़ी करियूं पिया शुक्र आहे बहिराड़ी जे लिहाज़ सां हो ॻोठ पंहिंजे में ॾाढा मसइला आहिनि बसि ॻोठ सां हिते हे मसइला हलंदा रहंदा थींदा रहंदा असांजो पाण में कोन्हे इताद ॿधी न आहे जीअं त हुन ते माण्हू ॻाल्हाए असांजो चङो मुड़ुसु बि सादो माण्हू आहे वॾेरो अली अहमद ऐं जेको सो असांजी पाण में ॿधूरियूं आहियूं ॻोठ त ॾेथा आहे पर हुन में हिकिड़ा जलाल शाह ग्रुप त हिकिड़ा मलक ग्रुप इन ग्रुपनि जे करे असां पोइते रहिया आहियूं अदा मोहम्मद न ख़ुशि आहीं चङो भलो शुक्र अल्लाह जो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे अल्लाह जा एहसान कीअं पियो वक़्तु गुज़रे अल्लाह जा एहसान आहिनि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी कंदा आहियो मुंहिंजो नंढो दुकानु आहे छा जो परचून जो न स्पेयर पार्ट्स जो स्पेयर पार्ट्स जो छा जा स्कूटरनि जा या वॾियुनि गाॾियुनि जा मोटरसाइकिल जो मोटरसाइकिलनि जा जी जी कीअं सस्ता थोड़ी महांगा मिड़ई दरमियान आहे दरमियाना हा हा उहो बि मौलवी साहब भई तूं हरूभरू वॾो फ़ाइदो कोन रखंदो हूंदे हा बिल्कुलु मुनासिब रखंदो हूंदे भला ॻोठ जा इलाही सारा मसइला आहिनि तव्हां वटि इहे असांखे को ॿुधाए को बयानु कर त कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि छा आहे असांजे ॻोठ जा बुनियादी मसइला सभ खां पहिरीं वॾो मसइलो पीअण जो पाणी जी जेको पीअण जो पाणी जेकॾहिं तव्हां पीअंदव त पी कोन सघंदव असां मजबूरीअ में पाणी पीअंदा आहियूं ऐं तमामु कड़ो पाणी आहे सो बि कॾहिं अचे थो कॾहिं कोन थो अचे या लाखा शहर उन खां हेठि जेको दरिया मां बोर थियल उनखे बसि इस्तेमालु कयूं था 2-2 महीना बि कॾहिं कोन थो अचे पहिरियों मसइलो असां जेको पीअण जो पाणी आहे उन खां पोइ जेको ॿियो वॾे में वॾो मसइलो असांजो जेको ज़मीनूं ग़ैर-आबाद आहिनि जंहिंजो पाणी माना सन शहर खां अचे थो रस्ते तां जेको न असांजे ॻोठ ताईं नथो पहुची सघे जेकॾहिं असांजूं ॿनियूं आबाद थियनि ॿियो नंबर वॾो मसइलो असांजो इहो आहे जेकॾहिं ॿनियूं असांजूं आबाद थियनि त असांजा नौजवान जेके आहिनि उहे ॿाहिरिनि शहरनि में कराचीअ में या ॿिए हंधि कमाइण जे लाइ न वञनि ॿियो नंबर वॾो मसइलो इहो असांजो आहे ऐं टियों नंबर मसइलो असांजो त हिते स्कूल जेको आहे असांजो प्राइमरी ताईं मिडिल ताईं कोन्हे को चौथों नंबर जेको आहे असांजी डिस्पेंसरी जेका न उहा तक़रीबन 15 सालनि खां या 20 सालनि खां ठही पई आहे बिल्डिंग पर उनखे तालो लॻो पियो आहे अञा ताईं को डॉक्टर कोन्हे को ॿियो 5 नंबर वॾो मसइलो जेको असांजे मेन रोड जे अंदरि तव्हां आया हूंदव जंहिंखे कोयले जे टकुनि वारा माना भञनि पिया रोज़
100 खां वधीक जेको न ट्रकूं हितां हलनि थियूं, उनखां भतो वठंदो वञे थो उन्हनि ट्रकुनि वारनि खां। असांखे उन मां का बि सहूलियत कान्हे का। इहो रोड जेको न भञनि पिया ऐं हिन रोड तां जेको न असीं अची वञी कोन था सघूं। ऐं बरसाति जेकॾहिं पवे थी त पोइ माना असां हितां जेको न माझंदनि ताईं बि कोन पहुची सघंदासीं। बीमारी बड़ी में तकलीफ़। हा, बीमारीअ में जेको वॾियूं तकलीफ़ूं आहिनि। जेकॾहिं को माण्हू बीमार थो थिए त हुनखे जेको माझंदनि ताईं पहुचण लाइ चिंगचीअ में जेसि ताईं पहुचे, जेकॾहिं का डिलीवरी वारी माई माझंदनि ताईं पहुचे, इहे वॾा मसइला आहिनि असां सां। अच्छा, भला सुई गैस अथव? साईं सुई गैस जो त असां कॾहिं ख़्वाब बि कोन ॾिठो त असांजे ॻोठ में सुई गैस ईंदो। हितां मंज़ूराबाद में सुई गैस निकिरी आहे? मंज़ूराबाद में आहे, भले हुते हुजे, पर माना हिन रोड ते कान थी हले सेवण ताईं। सॼो हीअ जेके वॾा वॾा शहर आहिनि, माझंद में कोन्हे का, सन में कान्हे का, त असांजे ॻोठ ताईं त असां चऊं असांजे अलाह करे को अचे भई। भला नियाणियुनि जो स्कूल? न साईं, नियाणियुनि जो स्कूल कोन्हे को। नियाणियूं वीचारियूं दरबदर आहिनि। स्कूल में जेको न उस्ताद हिकिड़ो आहे ऐं शागिर्द 100 खां वधीक आहिनि। नियाणियूं उॾे वञनि कोन थियूं। हिकिड़ो नंढड़े पैमाने ते जेकॾहिं घरनि जे अंदरि अॻु में हिकिड़ी औरत पढ़ाईंदी, पर हुनजी शादी थी वई, हाणे शायदि उहा बि कोन थी पढ़ाए। नियाणियूं माना तालीम खां महरूम? हा बिल्कुलु। छा नियाणियुनि जो स्कूल बि कोन्हे? भला ही घटियूं ॿटियूं के गटर लाइनूं या इहे के ठाहे ॾिनियूं अथनि? साईं न, ही घटि असांजूं घटियूं जेके आहिनि, इहे 2 घटियूं पकियूं थियल आहिनि, हुनखे तक़रीबन 15-20 साल थी विया आहिनि। जे दौर में जेके थियूं? जी जी हा। बाक़ी नालियूं त बिल्कुलु कोन्हनि के। असां बसि इहो पंहिंजे मदद तहत पाण जेको न कंदा आहियूं कोशिशि त जेको गंद किचिरो ॿाहिरि निकिरे। अच्छा, वोट त ॾींदा हूंदव न? हा, वोट ॾींदा आहियूं साईं। उहे तव्हांजे लाइ छा था कनि? वोटनि वारा साईं 5 सालनि खां पोइ ईंदा आहिनि। जॾहिं इलेक्शन थींदी आहे ऐं इलेक्शन खां पोइ असीं हुनखे ॾिसण जे लाइ जेको सिकंदा आहियूं। ऐं जॾहिं इलेक्शन खां पोइ वरी जॾहिं 5 साल पूरा थी वेंदा आहिनि, हिते असांजे ओताकुनि ते ईंदा आहिनि। असांजा जेके वॾेरा आहिनि उनजी ख़िदमत कंदा आहिनि ऐं असांजा वॾेरा वरी चवंदा आहिनि हाणे इन्हनि जे साम्हूं ॻाल्हायो न। जेकॾहिं तव्हां इन्हनि जे साम्हूं ॻाल्हाईंदव त असांजे ओताक जी बेइज़ती आहे। ऐं ओताक जी बेइज़तीअ जे करे असां माना हुनखे कुझु चई कोन सघंदा आहियूं। भई असां वटि हिकिड़ो कामरेड हो, अॻु में ते अब्दुल्ला शाह आयो, जॾहिं वज़ीर आला हो त हुनखे तव्हां असांजो कड़ो पाणी पीआरींदा आहियूं, उहो असां हुनखे वठी पीआरियो त हाणे तूं पाणी पीउ, जेको पाण बि पाणी कोन पी सघियो। बाक़ी हाणे असां मां केरु हुनखे चई कोन सघंदो। ईंदा 5 सालनि खां पोइ वोट वठी वेंदा, वरी 5 सालनि खां पोइ असीं हुननि खे ॾिसंदा ईंदा हाणे साहिब आया आहिनि, गाॾियुनि में चढ़ी आया आहिनि, हाणे मिनरल वाटर बोतलूं पी हलिया वेंदा, वरी 5 सालनि खां पोइ ईंदा। पर जेकॾहिं कंहिं वॾेरे खे असां त तक़रीबन 25 साल थी विया आहिनि, तक़रीबन मूं इंटर BA कई आहे, 25 साल मूंखे थी विया आहिनि, पर असां नौकिरीअ जो ख़्वाब बि नथा ॾिसी सघूं। नौकिरी बि जेकॾहिं मिलंदी, सा बि कंहिं वॾेरे जे पुट खे मिलंदी। अछियूं ॾाढियूं थी वियूं। अछियूं ॾाढी थी वियूं। हा, नौकिरी कंहिंखे बि न मिलंदी। असां वटि कंहिंखे बि नौकिरी कान मिली आहे। तक़रीबन 25-30 साल थी विया आहिनि। नाज़रीन, हिन बस्तीअ में नियाणियुनि जो स्कूल न आहे। डिस्पेंसरी 20 साल अॻु ठही, पर अॼु ताईं उनखे को डॉक्टर न मिली सघियो। नतीजे में अवामी टैक्स मां ठहियल इहा बिल्डिंग बेलाभ बणिजी वई ऐं अवामी टैक्स जा लखें रुपया उहे ज़ाया थी चुका। नाज़रीन, हिन बस्तीअ में घटियूं पकियूं न आहिनि, ड्रेनेज जो को बि निज़ाम कोन्हे ऐं वाटर सप्लाई बि कम जी न आहे। उहा ॿिए ॻोठ में आहे, पर उन में बि महीननि जा महीना पाणी न आहे ईंदो, ऐं वरी पोइ ईंदो आहे त पोइ हुननि खे थोरो घणो फ़ाइदो पवे थो। पर जीअं त उहो जर जो पाणी मोकिलीनि था ऐं जर हितां जो मिठो न आहे, नतीजे में हिते तमामु घणियूं बीमारियूं बि आहिनि। इहो ॿुधायो त हिन मसइले जो हल कहिड़ो आहे? ॻोठाणनि खे छा करणु खपे? असांखे पाण में ॿधी करणु खपे। जॾहिं अचनि असां वोट वठण जे लाइ, सभु ॻोठ वारा गॾिजी हुन सां ॻाल्हाइनि त साईं तव्हां असांखे अचो था, 5 सालनि खां पोइ असांखे तव्हांजो दीदार नसीबु थियो आहे। सो हाणे 5 सालनि खां पोइ तव्हां आया आहियो ऐं असांजा जेके बुनियादी मसइला न हल कोन था थियनि। असां तव्हांखे वोट त ॾियूं था, पर तव्हां असांजा मसइला हल कयो। मसइलनि खे हल करण वारी त अलाह पाक जी ज़ात आहे, पर अलाह पाक कंहिंखे सबब ऐं ज़रियो बनाईंदो आहे। अलाह पाक तव्हांखे सबब ऐं ज़रियो बनायो आहे, पर तव्हां हाणे असांजी ॿुधी अणॿुधी करे वेंदव हलिया। असांजो कमु तव्हांखे ठपो हणी ॾियूं, पोइ बसि असीं जहिड़ा हिते तहिड़ा तव्हीं हुते। ईअं थी सघंदो? अलाह जे हथ में अलाह करे त थी वञे, बाक़ी हिननि में आसरो कोन्हे को। तव्हां हिमत करियो न, पाण में ॿधी करे का कमेटी ठाहियो या छा वेही पाण में को सलाह मशवरो कयो। विरहायल छो आहियो? नफ़रतूं छा जूं आहिनि? इंशाअल्लाह हाणे जेको न कमेटी ठाहींदासीं, पंहिंजो पाण में मोहबत कंदासीं, मोहबत सां ई जेको न कमु थींदो। तॾहिं असांजी पाण में मोहबत हूंदी, ताड़ी जेको न 2 हथनि सां वॼंदी आहे, हिकिड़े हथ सां ताड़ी कोन वॼंदी। जॾहिं असांजी पाण में मोहबत हूंदी त हे वॾेरा जेके अचनि था, सरदार अचनि था, त पोइ चवंदा हिन जी पाण में ॿधी आहे ऐं हिकिड़े ई माण्हूअ खे वोट था ॾियनि, त हाणे इंशाअल्लाह अॻिते हली असांजे जेको ॻाल्हि खे ॿुधंदा, पोइ असांजे ॿधीअ में असां मसइलो हल थींदो। अलाह कंदो ईअं थींदो। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी।
ख़ुशि चङो भलो मालिक जा अहसान तव्हां ख़ुशि हो ख़ैर तबियत सही आहे हाणे अछड़ा पवनि पिया जी जी हा पोड़ो पियो थी बिल्कुलु बिल्कुलु छा कंदो हुई साईं मज़दूरी कंदा आहियूं कहिड़ी हितां गारी ते तगारी ते घणी मज़दूरी मिले साईं कॾहिं लॻे थी कॾहिं कोन थी लॻे 500 रुपया ॾियाड़ी मिलंदी आहे 500 रुपया ॾियाड़ी जी, जी। 600 ॿुधो अथमि कई अथनि न साईं 500 रुपया मानी खाराइनि था चांहि पियारीनि था हाँ जी जी बजट में त चयो त 20,000 25,000 रुपया असां मज़दूरी करे छॾी आहे महीने जो ॾियणो आहे साईं 20,000 25,000 जो मज़दूरी ॻोठनि में न हूंदी त किथां मिलंदी हा बराबरि गुरबत आहे माण्हू पंहिंजा बिल्कुलु बिल्कुलु सही बिल्कुलु कठड़ा ठाहे वेठा आहिनि औलादड़ो घणो औलादड़ो 4 ॿार हाँ पुटड़ा घणा 3 पुट आहे 1 न्याणी आहे पढ़ाई थो हिकिड़ो 5 क्लास हींअर पास कयो अथसि पास कयो अथसि ॿिया नंढा ॿियो हिकिड़ो 4थे में आहे हिकिड़ो 1 में आहे न्याणी न्याणी अञा नंढी आहे अञा नंढी आहे स्कूल में दाख़िल कराईंदेसि जी जी हा इहो तमामु ज़रूरी अथई तुंहिंजा हाल अहवाल त मूंखे मिलिया ॻोठ जा बि हाल अहवाल ॾे त ॻोठ जी छा सूरत हाल आहे ॻोठ जा साईं असांजा तक़रीबन 4-5 मसाला आहिनि जंहिंमें रोड बि न आहे पाणी पीअण जी सहूलियत बि न आहे ज़मीनूं गैर आबाद आहिनि उन खां पोइ बरसाति जे पाणी जो को नेखाब न आहे ठहियलु ऐं स्कूल बि गर्ल्स न आहे ऐं असांजो रोड बि न आहे रोड आहे तॾहिं बि जेको न हुअण जे बराबरि आहे भाॻो टुटो पियो आहे ऐं उहो त आहे तक़रीबन अबड़नि ताईं आहे असांजे हिन त ज़िंदगीअ में असां न आहे ॾिठो त कहिड़ो रोड थींदो इहो कचो रोड इहो तव्हां ॾिठो हूंदो असांजे त रोड ठहियो ई न आहे किलोमीटर बि कोन्हे सही बारिशुनि में त ॾाढी ॾुखियाई थींदी हूंदी साईं बारिशुनि में जे हितां ॿेड़ियूं हलंदियूं आहिनि उन्हनि ॿेड़ियुनि में वेंदा आहियूं न त हूअं महीननि जा महीना असीं हिते ई आबाद हूंदा आहियूं पोइ हिते ई जेको दुकानदारनि ते मिलंदो आहे दुकाननि वटि आलू बसर उहो ई इस्तेमालु थींदो आहे माना बारिशुनि में ॾुखियाई थिए थी वरी चङाई बि थिए थी ज़मीनूं बि आबाद इहा वरी वॾी आबादी थिए थी त पोइ इहा ई चङाई थी थी वञे इहा चङाई थिए जी जी हा अच्छा भला तव्हांजी शाख जो पाणी पोइ जेके रोके थो अचे कोन थो छा मसइलो आहे साईं हिकु त आला अमलदार जेके आहिनि से वॾनि माण्हुनि सां ॿधल आहिनि वॾा माण्हू जेके आहिनि अॻियां उहे धिका हणियूं नूलनि खे बंदि करे वेठा आहिनि अॻिते पाणी न छॾण लाइ तयारु न आहिनि जेका शाख तव्हां ॾिसी आया आहियो त सुकी पई आहे असां ताईं पाणी पहुचे कोन थो असांजूं ज़मीनूं गैराबाद आहिनि हू उन्हनि वटि वण काया पिया आहिनि मिर्च काया पिया आहिनि बसर काया पिया आहिनि असां वटि गैराबाद आहे असां वटि पीअण लाइ पाणी न आहे वोट त ॾींदा हूंदो वोट त बिल्कुलु ॾियूं था साईं पोइ उहे तव्हांजे लाइ छा था कनि उहे साईं कुझु कोन था कनि अचनि था बसि दुआ सलाम करे वोट जो हाकार ॿुधी हलिया था वञनि तव्हां हाकार छो था कयो पाण में वेही सलाह मशवरो करे छो नथा ॾियो साईं वेही सलाह मशवरो करे छा जॾहिं हिकिड़ो अचनि था त उनजी आदर भाव भले सुठे नमूने सां करे हुनखे वोट ॾियूं था इज़त करणी आहे जी जी पर मसला बि त वठणा आहिनि न मसला साईं नथा हल थियनि कीअं हल थियनि पोइ सलाह बि ॾिए न साईं उहो त जॾहिं पाण में मुतफ़िक़ थी गॾु ॿधी करे उहो त हुननि सां मसला हल उते ॻाल्हाइजे त पोइ मसला हल थींदा पोइ हाणे अहिड़ो को इरादो आहे ॿधी करण जो पाण में गॾु वेहण जो इंशाल्लाह इंशाल्लाह नाज़रीन हिन बस्तीअ जा अक्सर पढ़िया लिखिया नौजवान कराची में वाड़नि ते मज़दूरी कनि था ऐं उन्हनि खे नौकरियूं न मिलियूं आहिनि हिन बस्तीअ जे स्कूल में सिर्फ़ु हिकिड़ो उस्तादु आहे जॾहिं त शागिर्द 100 खां मथे आहिनि ऐं उहो हिकिड़ो उस्तादु उन्हनि ॿारनि खे पढ़ाए थो हिन ॻोठ जे पासे में ई नए वही अचे थी ऐं तमामु घणी तकलीफ़ खे मुंहुं ॾियनि था बारिश पवण जो हिननि खे फ़ाइदो बि आहे नुक़सानु बि आहे ऐं जॾहिं नए वहे थी त हिन जा फ़सुल आबाद थियनि था ऐं बोसी फ़सुल ई पोखनि था जंहिंमें कणिक ग्वार ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके फ़सुल आहिनि उहे पोखनि था पर हिननि खे इन नए खां हिफ़ाज़त जे लाइ हिकु पुल जी ज़रूरत आहे त जीअं ही माण्हू शहरनि ताईं पंहिंजी रसाई करे सघनि हिन बस्तीअ जे आस पास कोयले जूं तमामु वॾियूं कंपनियूं आहिनि ऐं कानून में इहो मौजूदु आहे त जिथे बि का कंपनी कमु कंदी त उतां जे आस पास जे इलाइक़नि में हू तरक़ियाती कमु कराईंदी पर उहे कोयले जी कंपनी वारा हितां जे वस्तियुनि जे माण्हुनि खे मज़दूरी बि नथा ॾियनि ऐं ही माण्हू इंतिहाई ॾुखी ज़िंदगी गुज़ारनि था नाज़रीन हिन बस्तीअ जे माण्हुनि जो गुज़र सफ़र घणे क़दुरु मज़दूरी ते आहे ऐं बारिश पवे त फ़सुल बि पोखनि ऐं थोरो थको हिननि वटि चोपायो माल बि आहे
नाज़रीन हिननि माण्हुनि वटि शाख आहे पर पोइ ते वॾा जेके भुगतार आहिनि उहे पंहिंजनि फ़सुलनि खे आबाद कनि था ऐं पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी नथो पहुचे। नतीजे में हिते गुरबत पंहिंजा धेरा ॾेई छॾिया आहिनि। जीअं त हिते माण्हू ग़रीब आहिनि, उनजे करे कारी साई, TB, मलेरिया, चमड़ी जूं बीमारियूं, शुगर ऐं ब्लड प्रेशर जा मरीज़ हिते आम तौर ते मिलनि था। हाजी राणा ख़ुशि आहीं? चङो भलो दुआ कयूं ऐं ख़ुशि हुयो। ख़ैर ख़ैर कंहिंजे तो फ़ोन करी? कंहिंजे कोन मैसेज तो करी चाहे न आई माई ज़िमीदार ॿाहिरि पाणी लाइ भेयो कोन ज़िमीदार ॿाहिरि ऐं कोशिशि करियो हीउ कलर जो आहे पाणी ज़रो कोन लॻे आबादी खां लॻे कलर जो ॿिज ॾियो पाणी लभे कोन पाणी लभे कोन हिन दॿ लॻी वई आहे माईअ जी हीअं करियो अदा भेनरूं ॿाहिरि हाणे वञूं केॾां शाख तव्हांजी अॼु त भाई वही आई मूंखे ॾिसण में थोरो जीअं अॼु वई आई रे छावेज़ क्या नालो आहे छावेज़ बि उञ मरे मथे पाणीअ जो वाटर खोलियो वेठा हाणे डबल पाणी भरियो वेठा हाणे हा वॾा पेट वॾा न पेट असीं कोन अचूं थो मूंखे पेट आहे न न मूं जेतिरो इहो वोट बि ॾियो ॻोठ में बि का शइ कान्हे का त पोइ आख़िर कजे छा? वोट त ॾियणो आहे ॾियणो आहे बिल्कुलु ॾियणो वोट ॾियणो आहे वोट मलिक साहब जो आहे असांजो ॻाल्हि ॿुधण जा कमु थिए या न थिए असीं हुनजा ख़रीद थियल आहियूं। अब कमु त वठिबो न कमु ॾे पियो न साईं कहिड़ा ॾिना अथव साईं सुन बोर पोइ ॾेसूं असांखे सभु कुझु ॾे पियो असांखे मलिक साहब रोड भॻो पियो आहे रोड टकु न भॻो को मलिक बि कोन भॻो आहे असां भॻो मलिक जे नाले चवां बि कोन थो स्कूल नियाणियुनि जो कोन्हे इहो आहे कोन्हे शाख कान थी वई अचे बिजली कान्हे का साईं असां मुखिया जेके आहे चवनि टीवीअ वारा असां त वॾा ऑफिसर पर ॿुध ई अॻे हितां ॿुधियो वञे उते विसारे छॾी हिन ॻोठ खे ऐं चवंदो अव्हांजी वॾी महिरबानी कोई ट्रेन थी आहे हिन ॻोठनि में बुख ते आया आहियो हे बुखियो मुल्क असीं बुख ते आहियूं सॼी सिंध घुमंदा आहियूं हर हिक खां पुछंदा आहियूं कंहिंजे ख़िलाफ़ कोन आहियूं मलिक बि असांजे लाइ मोहतरम आहे रुगो मसइला हल थियनि ग़रीबनि जा सभु न थींदा पक अथई न हा गारंटी ॾी थो ॻाल्हि ॿुधाए रही एतिरा जे राज आहिनि हिकिड़ो पुटु बि हींअर 5 ॿार आहिनि न त बि चइनि ई कोन आहिनि सभु को मुंडे हुजे पोइ हाणे मलिक कंहिंखे रही कंहिंखे ॾींदो सही त पाण में न हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मलिक करे पुछां हेतिरा राज आहिनि सरदारी असांखे बि ॾिए थो 5 कम ॾिए थो 5 नौकरियूं बि ॾिए थो हरूं भरूं कोन चवंदो मां हाणे सभु नौकरियूं ॾेई छॾियां कमु कर तूं हिन ॻोठ वारनि में जेके बि नौजवान आहिनि न अॼु मूंसां वाइदो कर 10 ॼणनि खे नौकरी वठी ॾींदे साईं नौकरी करण लाइ केरु कोन्हे फौज में हाणे मुंहिंजो छॾ हाणे फौज में 2 3 मां 8 थियनि वञनि नथा हाणे फौज खे तूं छॾ तूं नौकरी असांखे वठी ॾे 10 ऐं लिस्ट थो ॾियां हिन ॻोठ वारनि जी सरदार साहिब खे चओ त ॾे नौकरियूं भला 5 वठी ॾे 5 10 त हाणे कोन ॾींदो 5 भला न 5 बि कोन ॾींदो 2 3 5 नौकरियूं मूंखे हिकिड़े खे हिन राज ॿिया केॾा वेंदा न बसि ऐं तोसां मुतफ़िक़ आहियां। नाज़रीन हाजी मोहम्मद हाशिम ॾेथो जी वस्तीअ जा किस्सा ऐं कहाणियूं अवां ताईं पहुतियूं। असांजे वस्तियुनि जो वॾो अलमियो इहो आहे त उते रिश्ता पाश थी रहिया आहिनि रिश्ता टुटी रहिया आहिनि। को ज़मानो हुयो त सिंध जा जेके ॻोठ वाहण ऐं वस्तियूं उते प्यार मुहबत अमुन ऐं हिक ॿिए जी सार लहण वारो तमामु वॾो जज़्बो मौजूदु हूंदो हुयो। जेकॾहिं कंहिं ॻोठ में शादी थींदी हुई त सॼो ॻोठ उन जी ख़ुशी मल्हाईंदो हुयो। महीननि जा महीना छना ठहंदा हुआ फंडरूं हिक ॿिए खे सूखड़ी तौरु ॾिनियूं वेंदियूं हुयूं। पर अलाए कहिड़ो वाह वरियो आहे जो सिंध जे वस्तियुनि में नफ़रतुनि पंहिंजा घर अॾे छॾिया आहिनि। नतीजे में माण्हू खां नफ़रत करणु लॻो आहे ऐं हर माण्हू विरहाइजी चुको आहे ऐं हर वस्ती में ग्रुप ठहियल आहिनि जेके जिन जा पेरा असांजे तिर्ज़ हुकुमरानी ॾांहुं वञनि था। अंग्रेज़ दौर खां वठी जेको भोतारकी जहान ठहियो उन भोतारकी जहान माण्हुनि खे विरहाए माण्हुनि खे अलॻि अलॻि करे हुननि हुकुमरानी जा दग कढी वरिता ऐं हू हुकुमरानी करे रहिया आहिनि। पर अॼु बि नाज़रीन अवां ॾिठो त हिन वस्तीअ में नियाणियुनि जो स्कूल कोन्हे। हितां खां 50-60 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते जामशोरो जो शहर आहे उते यूनिवर्सिटियूं आहिनि पर हिन
ॾिथनि जी वस्ती में नियाणियुनि जो स्कूल कोन्हे, नतीजे में सवें नियाणियूं तइलीम जे हक़ खां महरूम आहिनि। हिते को मिडिल स्कूल कोन्हे को, ही पाणीअ जे लाइ परेशान आहिनि, रोज़गार जे लाइ परेशान आहिनि ऐं तमामु घणा हिते संगीन मसइला आहिनि। बिजली हिननि खे कलाकनि जा कलाक लोड शेडिंग थी हुजे। सो नाज़रीन, इहे सभई दर्द अव्हां जे आॾो छॾींदे ऐं हिन वस्ती वटां अव्हां खां मोकिलायां थो। ज़िंदगी रही त ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं वाहण, कंहिं वस्ती, कंहिं वेड़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।